अज़रबैजान जी परॾेही वज़ीर जे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ISPR मौजूद मुलाक़ात दौरान इलाक़ाई सलामती, अमन इस्तेहकाम ऐं ॿितरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जा अज़रबैजान सां भाइराणा लाॻापा आहिनि। आर्मी चीफ पारां दिफ़ा, सलामती ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार करण वारे अज़्म जो इज़हार। अज़रबैजान जे फ़ौज जी पेशेवराना महारत ऐं बहादुरीअ जी बि वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ऑटो सेक्टर पाकिस्तान में मक़ामी सतह ते गाॾियूं तयार करे ऑटो पार्ट्स सनत खे आलमी वैल्यू चेन जो हिसो बणाइणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ऑटो ऐं ऑटो पार्ट्स मैन्युफैक्चर जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द पेश ईंदड़ मसइलनि बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो। शहबाज शरीफ चयो त ऑटो सेक्टर पंहिंजे सामान जो वॾो हिसो बरामद करे मुल्की तरक़ीअ में किरदारु अदा करे पाकिस्तान जे ऑटो पार्ट्स सनत खे आलमी वैल्यू चेन जो हिसो बणाइणो आहे। हुकूमत बरामदात में इज़ाफ़े लाइ तरजीह बुनियादनि ते क़दम खणी रही आहे। रियासत मुखालिफ़ वीडियो बयान जी जांच लाइ FIA जी टीम अडियाला जेल पहुची वई। PTI बानी रियासत ख़िलाफ़ वीडियो बयान बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। PTI बानी जांच में शामिल थियण खां FIA खे जवाबु ॾेई छॾियो। सिंध जे एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो आहे त मंशात जे मामले में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। मंशात विकिरो कंदड़ क़ौम जा दुश्मन आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जी सदारत हेठि एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल विंग जो इजलास। शर्जील इनाम मेमूर चयो त समूरे सूबे मां मंशात जे ख़ात्मे लाइ यकीनी बणाइणो पवंदो। खाते में सुधार अची रहिया आहिनि, केतिराई अहम क़दम खयां विया आहिनि। मंशात ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वञे। हुकूमत मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ समूरा वसीला इस्तेमालु कंदी। पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया इदारा बि एंटी नार्कोटिक्स ऑपरेशन में मदद लाइ हर वक़्तु तयारु हूंदा। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त 21 मई ते मीरपुर माथेलो में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो। नसरुल्लाह गडानी जो क़त्ल खुलियल दहशतगर्दी आहे। हमले जो केस 7 ॾींहनि खां पोइ दाख़िल कयो वियो। सिंध हुकूमत खे जांच लाइ हाई कोर्ट जे जज ते बधियल जुडिशियल कमीशन जोड़ण जो हुकुम ॾिनो वञे। जुडिशियल कमीशन में ईमानदार ऐं माहिर पुलिस ऑफिसर शामिल करण जी इस्तदा। सिंध पुलिस जा 8 ऑफिसर अफगानिस्तान मां सामान स्मगल कंदड़ जवाबदारनि जा सहूलियतकार हुजण जो इंकशाफ। IG सिंध मुलविस एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। इंक्वायरी कमेटी जी जांच मूजिबि लाड़काणे सां तालुक़ रखंदड़ ऑफिसर गैर कानूनी सरगर्मियुनि में मुलविस निकिता। कमेटी जी सिफ़ारिश ते IG सिंध खे मुअतल करे हेडक्वार्टर गार्डन उमाणे छॾियो। बख्शापुर भरिसां पुराणे तकरार तां भंगवार बिरादरी जा 4 ॼणा क़त्ल। इंडस हाईवे छिणको स्टॉप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में गुलाम शबीर, मुज़मिल माजिद ऐं शहज़ाद भंगवार मारिजी विया। इतलाउ ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मोरो भरिसां बुघिया बिरादरीअ जे 2 धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 नौजवान क़त्ल। ॻोठ अब्दुल गफूर बुघियो में झेड़े दौरान मुख्तियार अली बुघियो ऐं फराज़ अली बुघियो गोलियुनि जो खाज बणिजी विया। शिकारपुर जे संजरानी मोहल्ले में चोरीअ जी कोशिश दौरान मज़ाहमत ते चोरनि हथां घर धणी क़त्ल। डंडा लॻण सबबि शमन संजरानी मारिजी वियो। किंझर भरिसां सूमरा बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान ऐं नारी क़त्ल। गोलियूं लॻण सबबि आमिनत ऐं आसिफ सूमरो मारिजी विया। हैदराबाद जी नूरानी बस्ती वारे इलाइक़े में थियल सिलेंडर धमाके में फ़ौत थियलनि जो अंग छती वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक ज़ख़्मी
फोथियलन में आयान हसनैन बिलाल रहीम ऐं ॿिया शामिल केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हैदराबाद में गैस सिलेंडर धमाके में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर नोटिस वरितो, वाक़े जी रिपोर्ट तलब।